जेकबाबाद के बोलान मोहल्ले में एक मसवाड़ वाली जाइ में LPG गैस जा वॾा वॾा ख़तरनाक सिलेंडर रखी वेगननि खे गैर कानूनी LPG गैस फ्राहम करे रहिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल तहीन। जी जमील गुल, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। बिल्कुलु जेकाबाद जे अव्हांखे ॿुधाईंदो हलां त बोलान वारो इलाइक़ो आहे उन में जेको आहे त LPG ऐं गैस जा जेके ख़तरनाक बम जा जेके वॾा जेके सिलेंडर आहिनि उन्हनि वटि जेके रखियल आहिनि, जंहिंमें जेको आहे हर हिकु वेगन खे जेको आहे CNG जेको आहे त गैर क़ानूनी तरह सां जेको आहे उन्हनि खे फ़राहम कयो वञे थो। जंहिंमें जेको अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त कुझु जेके उन्हनि वटि अहिड़ा जेके सिलेंडर जेके रखियल आहिनि उहे पुराणा ऐं लीकेज हुजण जे करे जेके आहिनि तीअं कॾहिं बि जेको आहे त उते धमाके जा जेके शिकार थी सघनि था। जंहिंमें अव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त कुझु इलाइक़े वासी जेके उते जेके क़रीबनि जा जेके घर आहिनि जेके उन्हनि जे ख़तरनाक कारोबार जे भिक्षा आहिनि जेके उहे जेके आहिनि त सख़्तु जेके आहिनि मुश्किलातुनि खे जेके आहिनि मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जंहिंमें जेको आहे इलाइक़े वासी जेके आहिनि सख़्तु जेके आहिनि परेशान आहिनि। जंहिंमें जेको आहे उन्हनि में मायूसी जेका आहे त छायल आहे। जंहिंमें उन्हनि डिप्टी कमिश्नर जेकाबाद SSP जेकाबाद खे जेको आहे उन्हनि अपील कयो आहे त इन मामले जेको आहे फ़ौरन नोटिस वठी ख़तरनाक जेके बम जी जेके सिलेंडर जेके आहिनि उन्हनि वटि रखियल आहिनि, जंहिंमें जेको आहे गैर क़ानूनी जेको इहो कारोबार कयो वञे त उन्हनि ख़िलाफ़ु फ़ौरन जेका आहे त कार्रवाई करे बम जी जेके ख़तरनाक सिलेंडरनि खां असां इलाइक़े वासियुनि खे जेको आहे त बचायो वञे। जी महिरबानी जमील गुल, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।